अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब जी अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो त हाणे हेॾो ककर ऐं रहज़न इहा पाण में सलाह कंदा त मंसूर खान वटि जेको आहे कोन आहे छोकिरी, ऐं हू इहो ई परेशान थी चुको आहे। ककर ओॾां थी बि आयो मंसूर खान खां ऐं मिलंदो वञी रहज़न खां। रहज़न अॻे चवंदो दोस्त सोट तूं यकीन कर, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे मंसूर खान वटि ॿांह कोन आहे कंहिं ॿिए वटि। असांखे इते ई जांच करणी पवंदी। थी सघे थो इहो शानवाज़ बि असां सां गेम खेॾे रहियो हुजे, थी सघे थो इहो मुराद वारनि वटि हुजे या कंहिं ॻोठ में किथे उन पनाह वरिती हुजे। हिते असांखे ॻोल्हणो पवंदो, हिते ई असांजो कमु थींदो। ककर खे पोइ बि यकीन न ईंदो। ककर खे राज़न चवंदो आहे मंसूर खान असांखां वधीक ताक़तवर आहे, असांखे टिजंदो न आहे। जे उन वटि हुजे हा त असांखे क्लियर करे हू ॿुधाए छॾे हा। बहरहाल इहा शइ हुन वटि न आहे, यकीन कर हिते ई ॻोल्हा करणी पवंदी। अहिड़े हिसाब सां ई ॻोल्हा कंदा हेॾे होॾे, लेकिन शाहनवाज़ खान सां बि सलाह कंदा। शाहनवाज़ खान सां राज़न जेकी सलाह करे रहियो आहे, शाहनवाज़ खान राज़न खे अञा भड़काईंदो ऐं हू इहा ई ॻाल्हि कंदो त मुंहिंजी जहिड़ो कयो वेड़ो पंहिंजे घर जो मसिलो अथव। राज़न चवंदो पुलिस बि उन में हथु नथी विझे, असां कीअं हथु विझूं, हू त वॾी ताक़त वारी शइ आहे। ऐं ककर खे भड़काए हुन मोकिले छॾियो शाहनवाज़ खान। शाहनवाज़ खान खे ख़बर आहे ककर गुस्से वारो तेज़ माण्हू आहे, इहो ई विड़ी सघे थो, लेकिन उहो बि मंसूर खान खां ख़ाली मोटी आयो। हाणे हू हिते भर पासे में ॻोल्हा कंदा, लेकिन सोढल कंहिंखे बि न ॿुधाईंदो। सोढल इन शइ जो फ़ाइदो वठणु चाहे थो पियो।